मौलाना शहजाद बख्श जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जे YouTube चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा। रमज़ान पियो अचे। सभ खां पहिरियां रमज़ान अचण खां पहिरियां कंहिंखां नाराज़ आहियो त सुलह करे छॾियो। माउ पीउ खां नाराज़ आहियो, उन्हनि खां माफ़ी थी पहिरियों पए, उन्हनि खां माफ़ी वठो। यानी जंहिं इंसान खां नाराज़ आहियो उन सां सुलह कयो। रमज़ान अचण खां पहिरियां सभ खां वॾे में वॾी तयारी आहे त हिन दिलि खे साफ़ कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हांखे ख़बर आहे सभ खां वॾे में वॾो अमल, वॾे में वॾो इंसान नेकोकार कहिड़ो आहे? सहाबा रज़ियल्लाहु अन्हुम फरमायो नमाज़ पढ़णु, पाण फरमायो न। सहाबा रज़ियल्लाहु अन्हुम फरमायो हज करणु, पाण फरमायो न। सहाबा फरमायो रोज़ा रखणु, पाण फरमायो न। सहाबा फरमायो राति जो तहज्जुद पढ़णु, पाण फरमायो न। या रसूल अल्लाह, पोइ तव्हां ई ॿुधायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सभ खां वॾे में वॾो इंसान उहो आहे जेको हिन दिलि में कंहिंजे लाइ नफ़रत पैदा न करे। लिअहद, कंहिंसां नफ़रत न कजो। मुस्लिम न चईं, काफ़िर न चईं, मुनाफ़िक न चईं, मुशरिक न चईं, लिअहद, कंहिं बि इंसान जे लाइ हिन दिलि में नफ़रत न कजो। कंहिं बि इंसान जे लाइ, शियो हुजे, बरेलवी हुजे, सुन्नी हुजे, वहाबी हुजे, काफ़िर हुजे, मुस्लमान हुजे, कहिड़ो बि हुजे, कहिड़े मज़हब जो हुजे, मुस्लमान हुजे, गैर मुस्लमान हुजे, पर हिन दिलि में कंहिंजे लाइ नफ़रत न पैदा कजो। रमज़ान जी सभ खां वॾे में वॾी तयारी इहा त पंहिंजे दिलि खे साफ़ करे, हिक ॿिए सां सुलह करे छॾियो। हिन दिलि खे साफ़ कयो।